गज़ा खे मलबे जे ढेर में तब्दील कंदड़ इसराइली फ़ौज जी वहशियाणी जारी। हमला वधीक तेज़ करण जो ऐलान। ओलह किनारे इसराइल जे हमलनि में वधीक 84 फ़लस्तीनी शहीद, 1400 खां वधीक फ़लस्तीनी औरतूं, ॿारड़ा ज़ख़्मी। इसराइली फ़ौज जी बमबारी में हेल ताईं शहीद फ़लस्तीनियुनि जो अंगु 4003 खां वधी वियो। 13,500 खां वधीक ज़ख़्मी। फ़लस्तीनी मीडिया मूजिबि शहीदनि में 1756 ॿार ऐं 967 औरतूं बि शामिल आहिनि। इसराइली हमलनि में 11 सहाफ़ी बि शहीद थी चुका आहिनि। इसराइली हमलनि बाद बेघर थियल फ़लस्तीनियुनि जो अंगु 14 लख खां बि वधी वियो। इसराइली फ़ौज जे तर्जुमान मूजिबि अॼु खां हमास ख़िलाफ़ जंग जो नओं मरहलो शुरू थींदो। गज़ा ते फ़िज़ाई हमला वधाइण जो नओं मंसूबो जोड़ियो आहे। नव मई वारनि वाक़िअनि में मुलविस आम शहरनि जो फ़ौजी अदालतुनि में ट्रायल शुरू थी वियो। वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट खे आगाह करे छॾियो। फ़ौजी अदालतुनि में आम शहरनि जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते जवाब दाख़िल कराईंदे वफ़ाक़ी हुकूमत मौक़िफ़ अख़्तियार कयो त 9 ऐं 10 मई जे वाक़िअनि में 102 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। फ़ौजी अदालतुनि में ट्रायल दौरान जिन माण्हुनि ते ॾोह साबित न थींदो उन्हनि खे आज़ादु कयो वेंदो। जिन माण्हुनि ते ॾोह साबित थींदो उन्हनि खे मामूली सज़ा ॿुधाई वेंदी। फ़ौजी अदालतुनि में ट्रायल सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां मशरूत हूंदो। फ़ौजी अदालतुनि में आम शहरनि जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस काज़ी फैज़ी साजी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी सुभाणे थींदी। निगरान वज़ीर आज़म अनवर काकड़ सुभाणे अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। निगरान वज़ीर आज़म सुभाणे 2:30 वॻे इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। ज़रियनि जो चवणु आहे त निगरान वज़ीर आज़म चीन जे दौरे, रूसी सदर सां मुलाक़ात, मुल्क जी मजमूई सूरतहाल बाबति क़ौम खे एतमाद में वठंदो। महांगाई सटियल अवाम ते गैस बम किराइण जूं तयारियूं। 1 अक्टूबर खां गैस जी क़ीमतुनि में 193% ताईं वाध जो इम्कान। घरेलू सार्फिन लाइ गैस 172% ताईं महांगी करण जी तजवीज़। पावर हाउसिस ऐं तंदूरनि लाइ गैस जी क़ीमत बरक़रार रखण जी तजवीज़। क़ीमतूं वधाइण लाइ समरी सुभाणे ECC इजलास में पेश करे मंज़ूरी वठण जो इम्कान। अॻूणो वज़ीर आज़म ऐं नून लीग जो क़ाइद नवाज़ शरीफ़ 4 सालनि बाद पंहिंजे घर रायबान पहुची वियो। नवाज़ शरीफ़ जे पहुचण ते जज़्बाती मंज़र। नवाज़ शरीफ़ घर पहुतो त शरीफ़ कुटुंब जे समूरनि माण्हुनि संदसि आजा कई। घर भातियुनि गुलनि जा हार पाराए नवाज़ शरीफ़ खे भलीकार कयो। नून लीग जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ शरीफ़ जी शानदार आजा करण ते कारकुननि जा थोरा मञींदे चयो त पाकिस्तान जी कुंड कुड़िस मां कारकुननि मीनारे पाकिस्तान पहुची नवाज़ शरीफ़ जी आजा कई। साबित थी वियो त नवाज़ शरीफ़ अॼु बि अवाम जी दिलनि में रहे थो। नून लीग जे क़ाइद लाइ अवाम जी दिलनि मां मोहबत खे केर बि ख़तमु नथो करे सघे। कराची पाकिस्तान जो मुआशी हब आहे। वापारी बिरादरी जो मुल्की तरक्की में अहम किरदार आहे। सनतकार बिना कंहिं ख़ौफ़ ऐं ख़तरे जे कारोबारी सरगर्मियुनि खे जारी रखनि। DG रेंजर्स मेजर जनरल अज़हर वकास जूं नूरियाबाद एक्सटेटिव क्लब ऑफ ट्रेड एंड इंडस्ट्री जे दौरे दौरान ॻाल्हियूं। सिंध में जटादार अमन जे क़याम में कानून लागू कंदड़ इदारनि जे किरदार ऐं शहीदनि जी कुर्बानीनि खे भेटा पेश कई वई। अरबी समुंड में मौजूदु तूफ़ान तेज पाकिस्तान तरफ़ वधण लॻो। PDA में बलोचिस्तान अलर्ट जारी करे छॾियो। ग्वादर लसपिल ऐं हब जे डिप्टी कमिश्नरनि फौरी तौर हिफ़ाज़ती क़दम खणण जी हिदायत करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त अरबी समुंड में मौजूदु नओं सामूंडी तूफ़ान पाकिस्तान तरफ़ वधी रहियो आहे, पर सामूंडी तूफ़ान तेज सां पाकिस्तान खे को बि ख़तरो न आहे।